महिरबानी साईं थी पर उन्हनि ईअं सम्झिजे खणी त ॿियनि सियासी तहरीकनि खे शिकिल तब्दील करे ॿियनि सियासी तहरीकनि खे जनमु ॾिनो। हा बिल्कुलु ठीकु। सो एसि ताईं असां सम्झी विया आहियूं। हाणे हिकिड़ी ॿी शइ आहे त 80s जो दौरु खे घणो वर्जायो वेंदो आहे। 80s तव्हां कंहिं बि अदीब सां मिलंदव, शाइर सां मिलंदव, सियासी कारकुन सां मिलंदव, उहो सिंध में सियासी तहरीकनि जे उरूज जो दौरु हो। उज़िया जे करे हो, भुट्टे जे करे हो, या मिसाल तौरु सियासी हालत जे करे हो। पर उन दौर में हिकिड़ी शइ हुई त उन दौर जो जेको अदीब हो, जेको दानश्वर हो, जेको इंटलेक्चुअल हो, उहो उन दौर में तरक़ी पसंदि जेके सियासी तंज़ीमूं हुयूं उन्हनि जो बाक़ाइदे हिसो बि हो। ऐं उन्हनि जो इहे सम्झो त सोसाइटी जे अंदरि हुन जो तारुफ़ ई उहो हो। मिसाल तौरु साईं आकाश अंसारी साहिबु हो त उहो अवामी तहरीक जो हिकिड़ो पॉपुलर माना पोइट हो। हलीम बाग़ी हो त उहो क़ौमी तहरीक जो पोइट हो। वींदे अयाज़ साहिब ते बि सियासी तहरीकनि जा असर रहिया। पर हींअर जेकॾहिं ॾिसूं था त कंहिं बि हालत में सियासी तहरीकूं मौजूदु आहिनि, पर असांजो जेको शाइर अदीब या दानश्वर आहे उहो सियासी तहरीकुनि सां गॾु न आहे, पर पार्लियामेंटेरियन सां गॾु आहे। तव्हां इनखे कीअं था ॾिसो? तमामु अहम ऐं बुनियादी नोयत जो सुवालु आहे। ऐं 80 वारे ॾहाके जो जेसि ताईं तव्हां कयो त 79 में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद थियो ऐं 79 में सभु वॾा सियासी अॻुवान क़ैद में हुआ। पलेजो साहिबु क़ैद में हो, साईं GM सैयद नज़रबंद हो, जाम साकी जेल में हो। बावजूदि उनजे इन्हनि टिनी सियासी धुरियुनि में जेको तहरुक हो, जेका एक्टिवनेस हुई, जेको इन्हनि में वलवलो हो, जेको जोश हो, उन जो ई कमाल हो जो शाइर या अदीब उनखां मुतासिर थिया थे ऐं मुतासिर थी उन सां जुड़ी थी विया। हाणे इन में जेका बुनियादी ॻाल्हि असांखे सम्झण जी आहे सा इहा आहे त ही टे ई स्कूल ऑफ थाट हुआ। बिला के आउं सम्झां थो त चोथों भुट्टे साहिब जो पॉलिटिकल स्कूल ऑफ थाट हो। 80 वारे सॼे ॾहाके जा 8 साल पूरा पीपल्स पार्टी मुक़ाबले में रही ऐं कम्युनिस्ट पार्टी बि मुक़ाबले में रही। जीअं सिंध तहरीक बि सम्झो त हिकिड़ी हद ताईं खड़ी ज़िया जे हवाले सां हिकिड़ा सुवाल आहिनि, पर बहरहाल उहा मैदान में मौजूदु हुई ऐं अवामी तहरीक त फ्रंट लाइन ते विड़ी पिए ज़िया शाही सां, ज़िया रजीम सां, शयुनि सां, मामलनि सां। इहे चारे जेके स्कूल ऑफ थाट आहिनि, कंहिंखे इख़्तिलाफ़ हुजे कंहिं बि स्कूल, मिसलन मूंखे ज़ाहिर इख़्तिलाफ़ हूंदा ॿियनि धुरियुनि सां, पर जेको कम्युनिस्ट पार्टी जो स्कूल ऑफ थाट हो उनजो मक़सदु हो त जेको तबक़ाती सवाल आहे उहो उभरियल सवाल आहे, उनजे तहत जदोजहद थियणु खपे। पीपल्स पार्टी जो हो त जमहूरी सवाल उभरियल सवाल आहे, उन तहत जदोजहद थियणु खपे। GS तहरीक जो ख़्यालु हो त क़ौमी सवाल उभरियल आहे, तंहिं करे क़ौमी बुनियादनि ते जदोजहद थियणु खपे। बल्कि इन हद ताईं GS जे दोस्त जेके पढ़िया लिखिया दोस्त हुआ उन्हनि जो ख़्यालु हो त ही घण तबक़ाती तहरीक आहे। इन्हनि टिनी खां जेको बिल्कुलु डिफरेंट हिकिड़ो नुक़्ते नज़र हो उहो हो अवामी तहरीक जो। फ़िक्र पली जो जेके असीं चऊं था उन जो नुक़्ते नज़र इहो हो त इहे समूरा सवाल हिकिड़ी हद ताईं खणी अलॻि अलॻि आहिनि, पर हिकिड़ी हद खां पोइ हिक ॿिए ते दारो मदार रखनि था। क़ौमी सवाल, तबक़ाती सवाल ऐं जमहूरी सवाल बिल्कुलु ई आइसोलेशन में नथा एड्रेस करे सघजनि। तंहिंजे करे उन्हनि खे गॾाए जेका जदोजहद थी उन में आकाश अंसारी जो तव्हां नालो वरितो त आकाश अंसारी रुॻो हिकिड़ो शाइर न हो, रुॻो हिकिड़ो लेखक न हो, बल्कि हू उन पार्टी जी सिंध जो जॾहिं ANP ठही त उन में सिंध जो जनरल सेक्रेटरी हो आकाश अंसारी, माना हिकिड़े अहम ऐं ज़ुम्मेवार तरीन अहदे ते मौजूदु हो। हलीम बाग़ी जीअं सिंध में खड़ी के अहदे ते मौजूदु न हो, पर हुनजी मुकमिल तौर ते उन सां वाबस्तगी हुई। ऐं ॿिया जेके कम्युनिस्ट पार्टी में दोस्त हुआ ॾाढो भलो लिखंदा हुआ, थोरो थोरो लिखियूं पर उन ॾाढो सुठो लिखियो। पीपल्स पार्टी में केसरी शाइर जीअं कुझु आया जिन भुट्टे साहिब ते कलाम लिखिया या शयूं थियूं, त जेको तख़लीक़कार हो उनजी इंस्पायरेशन हुई तहरीकुनि में। ऐं पोइ जॾहिं उहे तहरीकूं पंहिंजे मंतकी अंजाम ते पहुचण जे वेझो वयूं, तोड़ फोड़ थी, तोड़ फोड़ ज़ाहिर तहरीकूं मुक़ाबले में हूंदियूं आहिनि।
ऐं तहरीकुनि सां मुक़ाबिलो कंहिंजो हूंदो आहे, मुख़ालिफ़ दौर जो हूंदो आहे। उन दौर में हिकिड़ी ज़िया रजीम हुई ऐं ॿी सिंध दोस्त या जमहूरियत दोस्त या अवाम दोस्त जेका जदोजहद हुई, उनजे विचां टकराउ हो। उन टकराउ नतीजा ॾिना 88 वारी इलेक्शन खां पोइ। ऐं अहम जेको तव्हांजो सुवाल जो जवाबु जेको बुनियादी आहे सो इहो आहे त जॾहिं 90 धारे सोवियत यूनियन टुटो त हिकिड़ो पूरो लेफ्ट ओरिएंटेड जेके ऑर्गेनाइज़ेशन्स हुयूं, जेके तहरीकूं हुयूं, उन्हनि में हिकिड़ी वेगाड़प पैदा थी। ऐं प्रेस ट्राइका, ग्लासनास्ट, इन क़िस्म जा किताब जेके आया गोर्बाचोफ जे तरफ़ां, उन्हनि हिकिड़नि वॾनि नवनि ऐं मुजाहिदड़ सवालनि खे जनमु ॾिनो। तंहिंजे नतीजे में जेको अदीब हो, जेको शाइर हो, उहो डिघे पंध ताईं उन्हनि तहरीकुनि सां उहे उन इस्तक़ामत सां हली न सघियो। पर बावजूदि उनजे तव्हांजे सुवाल जो जेको आख़िरी हिसो आहे त उहे अॼु छो न आहिनि, आउं सम्झां थो त अॼु बि आहिनि। अॼु बि आहिनि। उहे नज़रियाती तरह हुजनि, उहे फ़िक्री तरह हुजनि, घणा सियासी तरह बि आहिनि। मिसाल हलीम बाग़ी जो मिसाल वठो, आकाश त शहीद थी वियो। हलीम बाग़ी जो मिसाल वठो त हलीम बाग़ी अॼु बि पंहिंजो जेको पॉलिटिकल नुक़्ते नज़र आहे, साईं जेम्स जो जेको स्कूल ऑफ थाट आहे, उनजो जेको उनजी जेका वाट आहे, उनखे हू इग्नोर नथो करे ऐं उन सां हले थो जेतिरो हली सघे थो। माना शाइर हलंदो आहे पंहिंजे लफ़्ज़नि में हू हले थो। बहरहाल हिकिड़ो हुन दौर ऐं हिन दौर जे सुवाल खे वरी तव्हां थोरो घुमाए विया त आउं हिते इहो चवंदुसि त उहे उन्हनि जे स्टेजनि ते नज़र ईंदा हुआ। मिसाल तौरु क़ौमी तहरीक जो स्टेज हो त स्टेज ते हलीम बाग़ी नज़र ईंदो, जे अवामी तहरीक जो स्टेज हो त आकाश अंसारी नज़र ईंदो, जे लेफ्ट जो को शाइर हो त हींअर उहे नज़र नथा अचनि जेके मौजूदा शाइर आहिनि। ऐं हिते हिकिड़ी इन तव्हांजी ॻाल्हि मञा हिकिड़ो ॿी ॻाल्हि जनम वठे थी त हू माना लिखण जे अंदाज़ ते आउं सम्झंदा थो त उहो हिकिड़ो आर्ट आहे। लिखण जे अंदाज़ में हू क़ौमी आहिनि, पर जेकॾहिं हू तबक़ाती आहिनि ऐं हू जंहिं बि सियासी नज़रिए सां हुन सां, पर अमली तरह ईअं न आहिनि। सुवालु मुंहिंजो बुनियादी इहो त अमली तरह हू उनजे बिल्कुलु अपोज़ आहिनि। ॾिसो, उन जो बुनियादी सबबु इहो आहे जो उन दौर जा जेके सियासी अॻुवान हुआ न, उन्हनि में एतिरी अट्रैक्शन हुई जो उहे उन्हनि खे छिके ते आया पंहिंजे स्टेजनि ते। फ़र्ज़ु छाकाणि त उहे सियासी अॻुवान रुॻो सियासी अॻुवान न हुआ, बल्कि हू पंहिंजे दौर जा वॾा अदीब हुआ, वॾा शाइर हुआ, वॾा मुफ़क़िर हुआ। मिसाल कहिड़ो सिंध जो अदीब हो, जेकॾहिं अदबी माना में चऊं त साईं जेएम सैयद सां पीर हिसामुद्दीन राशिदी जी जेतिरी वेझड़ाइप हुई, ग़ुलाम रब्बानी आगरे साईं त तमामु घणो लिखियो आहे, उनजी जेतिरी उन लिखत मां लॻे थो त जेतिरी वेझड़ाइप हुई, या मुख़्तलिफ़ अदीबनि जी, शेख अयाज़ जी जेतिरी पलीअ सां साहिवाल जेल जी डायरी तव्हां पढ़ो त जॾहिं हुन ते केस थिए थो बग़ावत जो, कंटिन्यू करियो साईं। हा, जॾहिं अयाज़ साहब ते बग़ावत जो केस थिए थो त हू सखर मां रशीद भट्टी सां गॾु निकिरे थो ऐं हैदराबाद में पलीअ साहब सां मिले थो, उते वेहे थो, उते सलाह मशवरो थिए थो। यानी हिकिड़ा अदीब हुआ, हिकिड़ा शाइर हुआ, रुॻो आकाश ऐं हलीम जी ॻाल्हि न आहे। बुनियादी तरह शेख अयाज़, शमशीरुल हैदरी, नियाज़ हमायूनी, तनवीर अब्बासी, आउं चवां थो त उन्हनि खे पाण सां गॾु वठी हलण जी जेका सघ हुई ऐं जेका फ़िक्री माना में ऐं तख़लीक़ी माना में ऐं तहरीकी माना में उन ज़माने जे जेका सियासतदाननि में हुई, सियासी अॻुवाननि में तव्हां चओ था त उन ज़माने जो सियासतदान जेको लीड कयो पिए, जंहिं लीड अॻुवाणी कयो कई पिए, उहो उन दौर जो रोल मॉडल उहो हो, बज़ाते ख़ुदि पाण वॾो पंहिंजी अदीब हो, कैपेसिटी में वॾो पाण माण्हू वॾो अदीब हो, पाण वॾो नक़ाद हो, पाण वॾो मुफ़क्किर हो, पाण वॾो पढ़ियो लिखियो माण्हू हो। ऐं बरे सग़ीर जी तारीख़ में सिंध जी इहा जेका इन दौर जी क़यादत हुई, उहा न को अॻिते मिले न को अॼु ॾींहुं ताईं थी मिले। त उन क़यादत में जेका अट्रैक्शन हुई उहा तख़लीक़ार खे पाण सां गॾु वठी थिए आई। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त साईं बि MRD जी तहरीक साईं जेम्स सैयद कंहिं हद ताईं घटि सपोर्ट कयो न, साईं मुखालफ़त कई माना उनखे मूं थोरो मोज़ब अंदाज़ सां चयो त मुखालफ़त कई। हुन पंहिंजे सियासी नज़रिए जे हिसाब सां ठीकु कयो जेको हुनजो सियासी नुक़्ते नज़र हो। पलीअ साहब उनखे सपोर्ट कई, उनजो हिसो थियो। उन सां पलीअ साहब ते हिकिड़ो इल्ज़ाम बि आयो त भाउ जेका अवामी तहरीक उहा अॼु ॾींहुं ताईं आहे त मौजूदा अवामी तहरीक या उन तहरीक उहा पीपल्स पार्टी जी बी टीम आहे। तव्हां हिनखे कीअं था ॾिसो?
अदा मुंहिंजा हाणे मसइलो इहो आहे त साईं GM सैयद सां भेट करणु आउं सम्झां थो त भेट नथा करियूं इन ॿुधो मूंखे ॿुधी वञो, आउं चवणु थो चाहियां त हिकिड़े दौर जे वॾनि माण्हुनि जी, वॾनि सियासतदाननि जी, वॾनि शाइरनि ऐं अदीबनि जी भेट करणु बज़ाते ख़ुदि सही अमल कोन्हे। हिकिड़ी ॻाल्हि इहा तय आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त साईं GM सैयद जी पूरी सियासी तारीख़ मूं साईं खे तमामु घणो पढ़ियो आहे ऐं मूं साईं खे सम्झण जी इलाही कोशिशि कई आहे। त साईं GM सैयद जी तबियत में जेको रद अमल जो अंसर हूंदो हो उहो कॾहिं साईं खे खड़े सां गॾु बीहारे छॾींदो, कॾहिं साईं जना सां गॾु बीठो हूंदो, कॾहिं साईं भुटे साहिब सां 73 जे आइन में मदद कंदड़ हूंदो, कॾहिं साईं ज़ियालक जी मुखालफ़त न कंदो, घणियूं ॻाल्हियूं आहिनि, अल्ताफ़ हुसैन, जाम सादिक अली वग़ैरह वग़ैरह। हाणे साईं जी सियासी लाइन या साईं जो सियासी तफ़कुर जेको हो सो पंहिंजी नोयत जो उन सिंध खे केतिरा फ़ाइदा ॾिना, केतिरा नुक़सान ॾिना, उन ते बहस थींदा, अॼु न कंदा, सुभाणे कंदा, थींदा, परी थींदा, ॿिए ॾींहुं थींदा। पर अॼुकल्ह दुनिया फिंगर टिप्स ते पई आहे, सॼी मवाद सॼो पखिड़ियो पियो आहे ऐं मालूमात सॼी पट ते किरियल मिठाई वांगुरु पई आहे। तंहिं करे हिकिड़ी ॻाल्हि आहे त साईं GM सैयद जो तजज़ियो करणु या साईं GM सैयद जी सियासी पासे ते हूं त साईं जा मुंहिंजी सम्झ में तव्हां ॿिए पासे विया हलिया वरी बि मुंहिंजो सुवालु सिधो ॾिसो तव्हां GM सैयद ते विया हलिया। मुंहिंजो सुवालु सवलो हो त MRD जी तहरीक जी GM सैयद मुखालफ़त कई, उहा थी वई ॻाल्हि ख़तमु। न उहो सुवालु GM सैयद ते पोइ था अचूं, इन जे करे सुवालु थोरा अॻिते पोइ ते थी न वेंदा। आउं चवां थो त MRD जी तहरीक जो रुॻो सुवालु आइसोलेशन में सम्झी न सघिबो। साईं रुॻो MRD तहरीक जी मुखालफ़त कोन कई, पर साईं घणनि मौक़नि ते पंहिंजी मर्ज़ी जा फ़ैसिला कया। त साईं GM सैयद ते बहरहाल तजज़ियो थियणु खपे ऐं को बि माण्हू तजज़िये खां बालातर कोन्हे। जेका पलीजे साहिब जी शुरू खां वठी जेका सियासी लाइन हुई सा तबक़ाती, जमहूरी ऐं क़ौमी सवालनि खे गॾाए हुन पंहिंजो हिकिड़ो नुक़्ते नज़र क्रिएट कयो, जंहिंजे बुनियाद ते अवामी तहरीक ठही ऐं पोइ उहा हली। त उहो ॾाढो ॾुखियो दौर हो। तव्हां पलीजे साहिब जो रुॻो कोट लखपत जो क़ैदी पढ़ो, तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो त कहिड़ो दौर हो। पलीजे साहिब जी गैर मौजूदगी में वसत अला ख़ान हिकिड़ी ॻाल्हि लिखी आहे पंहिंजे मज़मून में, जद मुसलसिल हिकिड़ो किताबु आहे उन में, त गार्डियन अख़बार जेका आहे उन हिकिड़ो तजज़ियो कयो हो त ही ज़ियालक जी जेका हुई कैबिनेट या उन जा जेके थिंक टैंक, उन्हनि चयो त बाबा पीपल्स पार्टी त असांखे सम्झ में अचे थी, असांजी मुखालफ़त करे पई, विड़े पई, पर ही अवामी तहरीक कहिड़ी मुसीबत आहे जेका कंधु पइजी वई आहे। ऐं बेनज़ीर साहिबा जो पंहिंजो ख़्यालु हो, पाण चई इज़हार कई त जेकॾहिं अवामी तहरीक न हुजे हा त घणे वक़्त ताईं या MRD जी तहरीक ईअं हली कोन सघे हा। तंहिं करे अवामी तहरीक ते इल्ज़ाम पंहिंजी जाइ ते जेके दोस्त अलाए कहिड़ा था हणनि, रोज़ानी को न को फिल्म ठाहियो वेठा आहिनि, उहो उन्हनि जी मर्ज़ी आहे। आउं सम्झां थो त अवामी तहरीक हर वक़्तु एंटी-1 यूनिट ज़माने में त अवामी तहरीक हुई कोन, 70 में जॾहिं खां ठही त उनखां वठी टिल टू डे उहा जमहूरी कुवतनि खे सपोर्ट में रही आहे। उहा तबक़ाती जदोजहद कंदड़ हक़ीक़ी माना में जेके नज़रियाती माण्हू आहिनि, उहे कम्यूनिस्ट हुजनि, उहे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा माण्हू हुजनि, उन्हनि खे सपोर्ट कंदड़ रही आहे ऐं क़ौमी सवाल ते बि उहो वेरी क्लियर रही आहे। तंहिं करे MRD जी तहरीक जो जेको सुवालु आहे, आउं सम्झां थो त MRD तहरीक में सपोर्टिव रोल कोन हो अवामी तहरीक जो। अवामी तहरीक जो बुनियादी रोल हो। MRD तहरीक ठाराइण में अवामी तहरीक जो जेको रोल हो, उनखे कंहिं बि तरह MRD ते किताब आहिनि, बदर अबड़े जो किताबु आयो आहे, ॾाढो सुठो किताबु आहे, घणा ॿिया किताब आया आहिनि। आउं सम्झां थो त उन में अवामी तहरीक जी उन में MRD जी जोड़जक में जेको अवामी तहरीक आउं सम्झां थो त उहो आहे। बाक़ी साईं GM सैयद उनजी मुखालफ़त छो कई, पीपल्स पार्टी सां छो ॻंढींदा आहिनि, मुंहिंजो सुवालु बुनियादी इहो। पीपल्स पार्टी ॾिसो, पीपल्स पार्टी खे जंहिं अंदाज़ में तजज़िये हेठां आंदो थो वञे, उहो बुनियादी तरह जॾहिं ज़िया जो दौर हो, ज़िया खां अॻु पीपल्स पार्टी जो दौर मुकमिल तौर ते नेगेटिव रहियो, क़ौमी हवाले सां इंतिहाई नुक़सानकार रहियो। सेक्युलरिज़म जी पार्टी सॾाईंदे जेको सेक्युलरिज़म जी पुठी में खंजर आयो पीपल्स पार्टी कंहिं न आयो, पर 77 में जेका वारदात थी ऐं उन वारदात खां पोइ 79 में
भुट्टे साहिब जी शहादत थी, उनखां पोइ पीपल्स पार्टी मां तव्हां ॾिठो त समूरा जेके वॾेरा हुआ, जेके जिन खे पलीजो साहिबु चवंदो हीरनि ऐं जवाहरनि मां ठहियल चमचा, उहे त सभु अलॻि थी विया। बेनज़ीर साहिबा हिकिड़ी नहती लड़की, माना तव्हां चओ था त उन वक़्त बीठी जी पीपल्स पार्टी मैदान। हिकिड़ी इनकलाबी सियासी पार्टी। आउं कोन थो चवां, ॾिसो मुंहिंजी ॻाल्हि खे तव्हां ग़लति वे में न वठी वञो। आउं चवां थो त पीपल्स पार्टी उन ज़माने में जेका बेनज़ीर साहिबा ऐं नुसरत भुट्टो जी क़यादत में हलंदी हुई, उहा मुकमिल तौर ते ज़िया अताब जो शिकार हुई। ऐं पलीजो साहिबु चवंदो त हिन दौर में हिननि नियाणियुनि जी, हिननि औरतुनि जी मदद न करण ऐं उन्हनि सां गॾु न बीहण जी ॿी माना ई ज़िया जी हिमायत आहे। त असांजो नुक़्ते नज़र अॼु बि इहो आहे त कंहिं बि माण्हू खे अगरि सियासी तरह ज़ुल्म, बरबरीत ऐं जबर जो निशान पर अॼु असीं पीपल्स पार्टी जे सख़्तु ख़िलाफ़ु आहियूं। असां पाण ई कमेटी पीपल्स पार्टी सां गॾु बीठा हुआसीं। बीठा त असां सम्झूं था त जेके तारीख़ जे घणनि दौरनि में पीपल्स पार्टी अवामी तहरीक गॾु जदोजहद कई जदोजहद कई आहे। आहे। उन जे करे ई हुन ते आउं सम्झां थो इहो इल्ज़ाम आहे। न इल्ज़ाम छो, आउं त तस्दीक थो करियां त केतिरनि ई इतादनि में पीपल्स पार्टी अवामी तहरीक सां गॾु रही। पलीजो साहिबु हिननि खे तमामु घणो वेझो रहियो ऐं पलीजो साहिबु हथल इम्कान कोशिशि कंदो त हिननि खे गाइड कयां, हिननि खे दलदल मां ॿाहिरि कढां। पर जेकॾहिं हाणे हिकिड़ो माण्हू ॾिस न, पाण वञी ॿिर में हथु विझे थो। चवंदा आहिनि त मोमिन हिकिड़े ॿिर मां ॿ दफ़ा कोन ॾंग पियो, हीअ त बार बार था ॾंगजनि ऐं हाणे ॾंगण लॻा आहिनि। अॻे ॾंगबा हुआ पाण, हाणे ही ॾंगण लॻा आहिनि। तंहिं करे पीपल्स पार्टी जो हाणोके रोल खे जॾहिं ज़िक्र अज़कार हेठि आणिजे थो त माण्हू सोचे थो वञ पलीजो साहिबु अहिड़ी पीपी सां गॾु हो। बाबा उहा पीपी जेका ओभर जी नियाणी तव्हां पढ़ियो हूंदो, इन्हनि ज़ुल्मनि जो शिकार हुई। जॾहिं लाश ईंदा हुआ, जॾहिं उन्हनि जा बचा कुसंदा, तॾहिं हिकिड़ी साईं हिकिड़ी ॿी शइ तव्हां ॻाल्हि कई त पलीअ साहिब जो जेको नज़रियाती जेका लाइन हुई, माना हिकिड़ी सियासी हूंदियूं आहिनि, उहे हिकिड़े प्रॉपर नज़रिए ते कमु कंदियूं आहिनि त भाई हीअ असांजो सियासी नज़रियो आहे, हीअ असांजी मंज़िल आहे। जीअं मिसाल क़ौमी तहरीक आहे, उनजो हिकिड़ो पंहिंजो सियासी नज़रियो आहे, तबक़ाती तहरीक आहे। हाणे हिकिड़ो आहे त तबक़ाती ऐं क़ौमी सियासत हिक ॿिए जे मतज़ाद आहिनि, माना ॿई सियासी नज़रिया। छो जो जेका क़ौमी सियासी नज़रियो उहो तबिके खे तस्लीम नथो करे, क़ौम खे थो तस्लीम करे। जॾहिं जेको तबक़ाती सियासी नज़रियो उहो क़ौम खे तस्लीम नथो करे, तबिके खे तस्लीम करे। इहा हिकिड़ी अप्रोच आहे ओवरऑल सॼी दुनिया में आहे। छो जो उहे ई सियासी नज़रिया आहिनि जेके दुनिया में बहस हेठि आहे। जमहूरियत अञा टी शइ आहे जेका कंहिं स्टेट में तॾहिं लागू के स्टेट जे लाइ हूंदी आहे। तव्हांजी जेका ॻाल्हि कई त पलीअ साहिब जी हुई त क़ौमी, तबक़ाती, जमहूरी, इहे टे ई सियासी नज़रिया हिक ॿिए सां गॾु कीथे हली सघिया। हा, बुनियादी तरह एॾो सादो सुवालु आहे ऐं एॾो सम्झण में आसान ॻाल्हि, एॾी आसान आहे जो जेके तव्हां मुतज़ाद था चओ न, इहे मुतज़ाद तशरीहात जे ज़रिए बणाया विया। इहे मुतज़ाद आहिनि कोन। फ़र्ज़ु कयो हिकिड़ी क़ौम आहे, उन क़ौम जा 10% माण्हू अमीर आहिनि, 90% माण्हू ग़रीब आहिनि। तबक़ाती सुवालु मथे आयो, ठीकु आहे। जमहूरियत उते ई लागू थी थिए त जेके 90% माण्हू आहिनि उहे रूल कनि न। भला दुनिया में किथे ईअं थियो त 10% माण्हू, हाणे हिते पाकिस्तान में तव्हां ॾिसो, हीअ जेको इलियट क्लास आहे, इहे घणा सैकड़ो माण्हू हूंदा। इहे तमामु हिकिड़ी कलील अक़लियत हुजण जे बावजूदि बि अक्सरियत राज था कनि, रूल था कनि। त डेमोक्रेसी जी तशरीह अलॻि थी, ग़लति थी। तबक़ाती सवाल खे हिननि अहिड़ो ठाहे छॾियो, छाकाणि त जेको कम्युनिस्ट पार्टी जी केप हुई उन में जेके माण्हू आया उहे ॿाहिरियां आया, इमाम अली नाज़र, जमाल नक़वी, फलाण, न जिन खे का सिंध जी ख़बर हुई, न सिंधी मुआशिरे जी ख़बर हुई, न कल्चर जी ख़बर हुई, अची वेही रहिया। उन्हनि त इहो चवण थे चाहियो त दुनिया, लेनिन चयो त दुनिया के मज़दूरो आके नूरी आबाद में एको जाओ। उते क़ौमी सुवाल थो अचे त बाबा जेको मज़दूर सिंधी आहे उहो सिंध जे वसीलनि जो वारस आहे, जेको मज़दूर पंजाबी आहे पंजाब जे वसीलनि जो वारस आहे, जेको केपी जो आहे, बलोचिस्तान जो आहे, हर कंहिंखे पंहिंजो हिकिड़ो वतन आहे, पंहिंजी हिकिड़ी सरज़मीन आहे, पंहिंजो हिकिड़ो उनखे पंहिंजी धरती आहे, उन ते वञी हू पंहिंजा कनि। त आउं सम्झां थो त क़ौमी, तबक़ाती ऐं जमहूरी सुवाल अलॻि अलॻि हरगिज़ कोन आहिनि। ग़लति तशरीहात जे बुनियाद ते इन्हनि खे अहिड़ो मुंझायो वियो जो चयो वियो त बाबा तूं जेकॾहिं जमहूरियत पसंदि हुई त पीपल्स पार्टी में शामिलु थी वञु,
क़ौम परस्त ताईं त जीअं सिंध में हलियो वञे, जेकॾहिं पंहिंजो आई तबक़ाती सुवाल जो क़ाइल त ग़रीब दोस्त आहीं त तूं कम्युनिस्ट पार्टी में हलियो वञे। यानी आइसोलेशन में हिकिड़ा बॉक्सिस ठाहे उन्हनि में इन्हनि सवालनि खे विझी फिट करे छॾियो वियो, जेके बॉक्सिस फ़िक्र पली जो अची टोड़िया ऐं उन्हनि जी नई तशरीह कई। सुबुह थींदो सॼो किताबु, मूं फ़िक्र पली जो हिकु इबियास किताब ते कमु घणे अरसे खां शुरू कयो, वीचारु रहिजी वियो मूंखां। त इहे बॉक्सिस टोड़े हुन जेको मजमूई तरह क़ौमी तबक़ाती ऐं जामूरी सुवाल खे ॻंढे जदोजहद करण जो जेको स्लोगन ॾिनो या जेको फ़िक्र ॾिनो, उहो नओं हो। इन माना में नओं हो जो असां वटि ग़लति तशरीहात जे बुनियाद ते उहे शयूं अलॻि अलॻि थी विरछिजी वियूं हुयूं। बहरहाल इन इहो में ई साईं कारण आहे मुंहिंजी जो हिकिड़ी तव्हां जहिड़ो पढ़ियो लिखियो माण्हू चए थो त बाबा ही मुतज़ाद नज़रिया न आहिनि। आख़िरी ॻाल्हि आउं इहा कंदुसि त कार्ल मार्क्स जी इहा ॻाल्हि त असां मां हर हिकु माण्हू खे ज़हन में रखणु खपे त शयूं, हालतूं, लका, शख़्सियतूं, ॻाल्हियूं ऐं नज़रिया हिकिड़ी हद ताईं अलॻि अलॻि हूंदा आहिनि, हिकिड़ी हद खां पोइ हिक ॿिए ते दारोमदार रखंदा आहिनि। दारोमदार बहरहाल तव्हांजी ॻाल्हि जे लाइ एतिराम आहे, पर वरी सियासी नज़रिया पंहिंजी हिकिड़ी नज़रियाती तौर ते सेपरेट आहिनि। क़ौमी त हिकु नज़रियो अलॻि आहे ऐं उहो सॼी दुनिया में जा न सिंध जे नुक़्ते नज़र खां हटी करे सॼी दुनिया में उन जी अलॻि तशरीह मौजूदु आहे। साईं पलीअ साहिब जी शख़्सियत में जेको सवेर पाण डिस्कस कयोसीं त हिकिड़ियूं 4 पॉपुलरिटीज़ हुयूं। अवामी तहरीक हिकिड़े पॉपुलर माण्हू जे अंडर हेठि हुई, माना हिकिड़ो अहिड़ो माण्हू जेको औरतुनि खे बि मुतासिर करे वियो, जेको हारियुनि खे बि मुतासिर करे वियो, जेको पोरियत खे बि मुतासिर करे वियो। हू पंहिंजी ॾाप सां, पंहिंजी तक़रीर सां ऐं पंहिंजे विज़डम सां आउं सम्झां थो त हुनजी शख़्सियत मुतासिर कयो। कुझु माण्हू सम्झंदा आहिनि हुनजे सियासी नज़रिए कयो, पर असीं सम्झूं था त हुनजी शख़्सियत मुतासिर कयो। ऐं हिकिड़ी सुठी ॻाल्हि इहा थी त उन वरी उहा विरासत में सियासी पार्टी पंहिंजे औलाद जे बदिरां हिकिड़ी सियासी पार्टी खे हिकिड़े नुक़्ते नज़र सां छॾियो त बाबा तव्हां एज़ ए सियासी तौर ते जेको कमु करियो। पर 4 शयूं उन में अहम हुयूं जेके हुनजी शख़्सियत खे ख़ूबसूरत ठाहींदियूं हुयूं, हुनखे मोतबर ठाहींदियूं हुयूं या हुनखे असरातो ठाहींदियूं हुयूं। हिकिड़ो लतीफ़ मिसाल तौरु हो, हिकिड़ो पली जो सियासी कारकुन हो, पोरियतनि जो। तव्हां हुनखे चइनी में डिफाइन करियो, पर आउं सम्झां थो पोरियतनि जो सियासी अॻुवाण हो। उन में औरत माने जेके इस्तेसाली थियल तबका हुआ उन्हनि जो सियासी अॻुवाण हो। टियों, पाणी ते उन जी जेका अप्रोच हुई उहा अॼु बि रिकग्नाइज़ थिए थी त हुन जहिड़ो केरु बि न हल। चोथों, पली जो वॾो दानश्वर हो। ठीकु, इहे 4 जेके उनजी शख़्सियत जा रुख हुआ। हूं त हिकिड़ी शख़्सियत में हिकिड़ो रुख थींदो आहे आम तौर ते, नॉर्मल तौर ते। मिसाल तौरु जीअं सैद हो सियासतदान हो या जेको कुझु बि हो, त ॿिया सियासतदान बि थियनि था, माण्हू अदीब बि थियनि था। तव्हां इन खे कैटेगराइज़ जेकॾहिं करियो त तव्हां कीअं इन जी कैटेगराइज़ तरतीब इन खे ॾियो त कीअं ॾींदा चइनी क्वालिटीज़ खे? पलीअ साहिब जी शख़्सियत खे ऐं उनजे समूरे हमागीरियत खे तरतीब ॾियणु एॾो ॾुखियो आहे जो तरतीब जी माना इहा थी त पहिरीं हू छा हो, पोइ छा हो, पोइ छा हो, पोइ छा हो। पलीजो साहिबु उन ते अञा वधीक कमु करण जी ज़रूरत आहे, लिखण जी ज़रूरत आहे। असीं त हाणे पंहिंजो कांग खे पंहिंजो बचो प्यारो उहो वारो निज़ाम बि थींदो, हिसाब बि माण्हू मथां इहो सम्झनि त बाबा हीअ त वाखाणी कंदा। पर आउं सम्झां थो त 2 ॻाल्हियूं असांखे ज़हन में रखणु खपनि। हिकिड़ी, मोहम्मद इब्राहिम जोयो ग़ैर मुतनाज़ा दानिश्वर हो सिंध जो, ऐं तमामु वॾो माण्हू हो, उस्ताद हो, सेक्युलर ऐं तरक़ी पसंदि ऐं रोशन ख़्याल सिंध जी अदावत जी जेका फ़िक्री पीढ़ रखी उन में उनजो तमामु वॾो कॉन्ट्रीब्यूशन हो। संधी ज़ात हंजन पलीजे साहिब जो अदबी तनक़ीद ते मुश्तमिल हिकिड़ो किताबु आहे। उन किताब जो महाग जोए साहिबु लिखियो आहे। उन महाग में जोयो साहिबु थो लिखे त लतीफ़ साईं जी पाण खां अॻु गुज़िरियल समूरनि दौरनि खां वठी पंहिंजे दौर ऐं हिकिड़ी हद ताईं मुस्तक़बिल जो अकेलो तर्जुमान हो। पलीजो साहिब बि तहिड़ी रीति पाण खां अॻु गुज़िरियल समूरनि दौरनि खां वठी अॼोके ॾींहं ताईं अकेलो तर्जुमान हुजे हा जेकॾहिं हिनखे टाइम मिले हा ऐं सियासत न करे हा वग़ैरह वग़ैरह। ॿी ॻाल्हि आहे जमाल अबड़े जी। जमाल अबड़ो पंहिंजे आत्म कहाणी में लिखे थो त शेख अयाज़ आऊं ऐं ॿिया दोस्त असीं कारुंजर ते वेठासीं, कचहरी हले पई त अयाज़ चयो त लतीफ़ खां पोइ जेकॾहिं सिंध को ॿियो वॾो माण्हू पैदा कयो त उहो रसूल बचपली जो आहे।
त चई मूं छिरक भरे चयोमांसि, मूं चयो अयाज़ वाक़ई? चई त ख़बर न आहे पर मूंखे लॻे ईअं थो। हाणे इहे वॾनि माण्हुनि सिंध जा जेके सम्झो त उन दौर जा या जेके लीजेंड किरदार हुआ, तिन जी पलेजा साहब मुतलिक़ इहा राय आहे। तव्हां था चओ त 4 हिसनि में पलेजा साहब खे विराइजे सियासी तरह पलेजा साहब जेके नतीजा ॾिना उन्हनि ते अञा ॻाल्हायो ई कोन वियो आहे। उन्हनि ते ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे। तव्हां पारे माण्हुनि खे दावत था ॾियूं त उहे ॻाल्हाइनि त कहिड़ा नतीजा पलेजा साहब जी सियासत सिंध खे ॾिना आहिनि। नंबर ॿी ॻाल्हि, हू दानिश्वर कहिड़े पाए जो हो? जेकॾहिं फ़र्ज़ु कयो त हाणे हुनजा क्लिप्स हींअर अचनि था, जेको इशू थो थिए त हिकिड़े सेकेंड जो 2 सेकेंडनि जो 2 मिंटनि जो हिकिड़ो क्लिप अचे थो जेको उन इशू सां लाॻापियल त न मां, यानी त हू पंहिंजे जहान छॾण खां पोइ बि विढ़े थो, उनजी दानिश विढ़े थी। लतीफ़ खे हुनजी पेश कयो, इन जो जेको बुनियादी कमु आहे सो साईं जीएम सैद कयो। इहो क्रेडिट, इहो कमु ऐं उनजो समूरो जेको सर आहे सो जीएम सैद जे सिर ते सुहे थो, जे पैगाम लतीफ़ लिखियो। ऐं पैगाम लतीफ़ जे बेस ते पलेजा साहब जेका ओसारी कई ऐं लतीफ़ खे जी अवामी माना में खणी वियो माण्हुनि ताईं, पेशकश कमाल हूंदी हुई। पलेजा साहब ॻाल्हाए लतीफ़ त माना दंग थी वञे न, त लतीफ़ त हुन ॻाल्हायो। आख़िरी ॻाल्हि आहे त सिंध जी तारीख़ जेका मुकमिल तरह उबते रुख में हली पई। तव्हां मसूद नूरानी जो हिकिड़ो मज़मून नैन यापे में छपियो, उहो हाणे काफ़ी किताबनि में छपियल आहे। उहो जेकॾहिं पढ़ंदो तव्हांखे ख़बर पवंदी त राजा ॾाहिर ऐं मोहम्मद बिन कासिम वारे इशू ते पहिरियों माण्हू उहो 74 में जॾहिं ॻाल्हाए थो त रिएक्शन कीअं थो अचे, पंडाल मां रिएक्शन कीअं थो अचे जॾहिं पलेजा साहब हुन ते ॻाल्हाए थो। यानी पूरी हिस्ट्री जे क़दीम तरीन डायरेक्शन खे चेंज करे छॾणु, उनजो डायरेक्शन सॼो मोड़े छॾणु, आउं सम्झां थो त इहो कमाल हो। ऐं आख़िरी ॻाल्हि त फ़िक्र पली जो ते कमु कंदे या उन सां गॾु बि मूंखे रहण जो हिकिड़ो अरसो मौक़ो मिलियो। ऐं पलेजा साहब खे तमामु घणो वेझो रहियुसि, सफ़ा गॾु रहियुसि। ऐं अॼोके ॾींहुं ताईं आउं कोशिशि कंदो आहियां त उनजी फ़िक्री वाट खे जेतिरो करे सघां थो फॉलो ओतिरो कयां। त इन्हनि सभिनी मानाउनि में पलेजो साहब आउं सम्झां थो त सिंध जी तारीख़ जो उहो माण्हू हो जे सोचियो जेको उहो करण जी कोशिशि कई। हिकिड़ा माण्हू सोचींदा आहिनि हिन सोचियो माण्हू अहिड़ो थियणु खपे, औरतुनि जी तनज़ीब अहिड़ी हुजणु खपे, हारी हीअं हुजणु खपनि, मज़दूर हीअं हुजणु पंहिंजे खपनि। ख़्याल खे शिकिल ॾेई वियो। मुजस्सिम शिकिल ॾियण जे लाइ हुन वटि जेको आर्ट हो, आउं सम्झां थो त उन ते हिकिड़े शाइर जी ॾाढी सिट भली लिखियलु आहे। पलेजा साहब जे नाले को नज़्म लिखियो हुई त ॾिसी छॾियोसीं ज़ुल्मतनि जे कारखाने सां, कोई फ़नकार विढ़े थो त पोइ कीअं थो विढ़े। हिकिड़ी ॿी शइ आहे जेका आम तौर ते ॾिठी वेंदी आहे त सम्झो ईअं वेंदो आहे त क़ौमी तहरीक ऐं अवामी तहरीक हिक ॿिए जूं मुख़ालिफ़ सियासी पार्टियूं आहिनि, जेको आम तौरु हिकिड़ो तासुरु आहे माण्हुनि में, जॾहिं त हुजणु ईअं न खपे। हिकिड़े वक़्तु समाज में 10 सियासी तहरीकूं थी सघनि थियूं ऐं 10 पंहिंजे पंहिंजे डायरेक्शन में वञी सघनि थियूं। उहा क़ौमी तहरीक पंहिंजी डायरेक्शन में वेंदी, हू पंहिंजे में वेंदी, पर रूट्स ताईं नंढे खां नंढो कारकुन बि जेकॾहिं हू चए थो हीउ क़ौमी तहरीक जो कारकुन आहे त अवामी तहरीक जो कारकुन हुनखे पंहिंजो अज़ली मुख़ालिफ़ सम्झंदो आहे, भाउ हीउ असांजो मुख़ालिफ़ आहे। मुख़ालिफ़ सियासी नज़रियाती इख़्तिलाफ़ हिकिड़ी सुहिणी ॻाल्हि आहे, पर उन सुहिणी ॻाल्हि जे बुनियाद ते हिक ॿिए खे मुख़ालिफ़ सम्झण वारो जेको रवैयो सिंध में आहे, इनखे तव्हां कीअं था ॾिसो? अदा मुंहिंजा हाणे जेको तव्हां क़ौमी तहरीक चओ था न, उन मां आउं सम्झां तव्हांजी मुराद GSN तहरीक आहे। क़ौमी तहरीक उहा ई हिकिड़ी आहे न, असांजो किले में त असीं बि क़ौमी तहरीक आहियूं। तबका थी वियो, बहरहाल इहो अलॻि बहस आहे, पर हिन सुवाल ते अचो। आउं चवां थो त कंहिं बि शइ जो जॾहिं मुकमल तव्हां तारीफ़ करायो था न, त उते हिकिड़ा मिसकनसेप्शन्स क्रिएट थियनि था। तव्हां हिन सुवाल ते अचिजो, हुन सुवाल खे पोइ सवाल ते अचण खां अॻु इहा वज़ाहतो करणु चाहियां त क़ौमी तहरीक मां मुराद अवां जी जेकॾहिं GSN तहरीक आहे त GSN तहरीक जा जेके लीडर हुआ, मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो त पलेजा साहब सां हू केॾो प्यारु कंदा हुआ। माना मूंखे पहिरियों दफ़ो पलेजा साहब सां मिलाइण वारो माण्हू आसिफ बालादी हुयो। तव्हां तसवुरु कयो आसिफ बालादी जहिड़ो कमिटेड ऐं नज़रियाती ऐं बुरदबार ऐं वफ़ादार
GSN जो ॿियो केरु अॻुवाण थी सघे थो। या ख़ुदि आरीसर साहिब जी हिकिड़ी हाणे क्लिप हले थी त लाड़काणे में का स्पीच बीठो करे त पलेजा साहिब खे की ख़राज तहसीन पेश थो करे। ख़ुदि साईं GM सैद लिखे थो त जॾहिं हिन हू कराची वारो मेड़ाको कयो त मूं में उत्साह जाॻियो ऐं मूं में हौसलो वधियो। त आउं सम्झां थो त उहे इख़्तिलाफ़ पंहिंजी जाइ ते शदीद रहिया। इख़्तिलाफ़ तरीक़ेकार ते हुआ। इख़्तिलाफ़ वो उर्दू वारे चयो है त रह बदलने का गिला क्या हम सफ़रों से जिस रह से चले तेरे दरो बाम ही आए। त असल में उहे माण्हू सम्झंदा हुआ। ऐं ख़ुदि पलेजो साहिब बि उन्हनि जो केतिरो क़दुरु कंदो हो। बशीर ख़ान कुरैशी मूं कॾहिं न ॾिठो त पलेजा साहिब खे सिधो हीअं हथु ॾिनो हुजे। उहो एॾे अक़ीदत सां उनखे मिलंदो हो त हिक ॿिए सां प्यारु, हिक ॿिए सां मोहबत। ख़ुदि जीजी ज़रीना बलोच खे GSN तहरीक जा माण्हू जे मोहबत सां जीजी करे स्टेजनि ते सॾींदा हुआ, उनखे प्रोटोकॉल ॾींदा हुआ, त कमाल हूंदो हो। तंहिं करे हिकिड़ी इहा ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा त अॼु जो कारकुन जेको आहे उहो ईअं छो थो सम्झे त हीअ हिक ॿिए जा दुश्मन आहिनि, हिक ॿिए जा मुखालिफ़ आहिनि। जेके तरीक़ेकार मुतलिक़ तशरीहात आहिनि, क़ौमी सवाल जूं, तबक़ाती सवाल जूं, जमहूरी सवाल जूं, फ़िक्री वाट जेका आहे उन में जेके ॿुॾी विया, उन्हनि सोचियो त सॼो मामिलो इते आहे। जेकॾहिं मुखालिफ़त कंदासीं, हिक ॿिए खे टोकींदासीं, हिक ॿिए ते तंज़ कंदासीं त पोइ असांजी वाट आसान थींदी। ईअं हरगिज़ कोन्हे, सॼी दुनिया में ईअं कोन रहियो आहे। आउं सम्झां थो त GM सैयद खे माइनस करे तव्हां जदीद सिंध जी अदावत ते ॻाल्हाए कोन था सघो। तव्हां जेकॾहिं तारीख़ ते जेको GM जो कमु आहे, ख़ुदि लतीफ़ ते जेको GM जो कमु आहे, सेक्युलरिज़म जी परवरिश ते जेको बुनियादी कमु उन ज़माने में GM कयो, कंहिंजी दाल ई कोन थी करे अॼोके ॾींहं में उहे ॻाल्हियूं कोन था माण्हू करे सघनि। इन क़िस्म जूं ॻाल्हियूं उन माण्हू कयूं। ऐं हाणे अचे थो सियासी तरीक़ेकार त भई उनजी सियासी वाट अलॻि हुई, पलेजा साहिब जी सियासी वाट अलॻि हुई। त उन में बाहिमी एतिराम जी तमामु वॾी ज़रूरत आहे जेको अॼु थियणु खपे। अॼोके सिंध जे हालतुनि में सभ खां वॾी ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां पंहिंजो कमु करियूं, ॿिए खे पंहिंजो कमु करणु ॾियूं। असांजी त हालत इहा आहे जो जेको अॼु फ़र्ज़ु कयो किथे को ऐलान थियो न त अवामी तारीख़ फलाणी जॻह ते मुज़ाहिरो कंदी त 4-5 ॾींहं अॻे हिकिड़ा बिर मां हिकिड़ा नांग निकिरी ईंदा, उहो पंहिंजो कमु शुरू करे। सोशल मीडिया आहे, सोशल मीडिया खे आउं चवंदो आहियां अरूड़ी आहे। सो उन ते जेको वणे उछलाए छॾियो। त आउं सम्झां थो त इन रविश खे निधणु खपे। जेके पॉज़िटिव सियासी कारकुन आहिनि, अदीब आहिनि, शाइर आहिनि, दानिश्वर आहिनि, उन्हनि खे घुरिजे त सभिनी खे स्पेस ॾियनि त हू पंहिंजी पंहिंजी वाट ते हलनि, महिनत कनि। ऐं पोइ जेको कामयाबु थिए थो या जे आवाम में मक़बूलियत कंहिंजी थिए थी, इहो हिकिड़ो अलॻि सुवालु आहे। जेको आवाम ते छॾियो, तव्हां फ़ैसिला न करियो, तव्हां महिनत करियो। उहो ट्रकनि जे पोयां लिखियलु हूंदो आहे, महिनत करो, हसद न करो। असां सही। ऐं ॿी शइ इहा आहे त मिसाल तौरु जेका मौजूदु आहे, तव्हां सियासत खे एक्टिव ऐं वेझे खां ॾिठो आहे। मौजूदु जेके हालतूं आहिनि सिंध जूं, या जेको बि हिकिड़ो नयो सिस्टम आहे, उन मंझि जेके सियासी तहरीकूं आहिनि, उहे तव्हां छा था सम्झो पंहिंजी ज़िमेवारी निभाइनि पिया, पर नज़र ज़ाहिरी तौर ते ईअं थो अचे त उहे कमज़ोर थियूं आहिनि। ऐं उन जी जॻह ते वकील अची विया आहिनि जेके सियासी आहिनि ई कोन, उन्हनि जी का सियासी लाइन ई कोन्हे। सुबुह जो विहारंदा त वेही रहंदा। ख़ालिद साईं, तव्हां ॾिसो न, दौर अचनि था हिकिड़ो दौरु आयो, सहाफ़त उभरी आई अॻियां, सहाफ़त लीड पे कयो। जिंदू माए जो मसइलो, ॿिया केतिरा ई मसइला जेके सहाफ़त लीड पे कया। कंहिं ज़माने में तव्हां ॾिठो त जेके नॉन गवर्नमेंटल ऑर्गेनाइज़ेशन्स हुयूं उन्हनि लीड वरिती। कंहिं ज़माने में कंहिं शोबे लीड वरिती, हाणे वकीलनि वरिती। ख़ैरु थियो, इहो 4 दिन की चांदनी फिर अंधेरी राति, कुझु कोन्हे। वकीलनि जो हिकिड़ो मैंडेटरी रोल आहे, जेतिरो ओतिरो प्ले कनि था। खेनि सलाम हुजे, शाबाश हुजे, लख शाबाश हुजे। सियासी माना में जेके तहरीकूं आहिनि उहे कमज़ोर थियूं आहिनि, ताक़तवर थियूं आहिनि, कीअं थियूं आहिनि। आउं सम्झां थो त असांखे उन्हनि जो जेको उनजा जेके इंडिकेटर्स आहिनि उहे ॻोल्हणु खपनि। फ़र्ज़ु कयो त जेकॾहिं हो चवनि था कालाबाग डैम ठाहियूं था, ऐं सियासी तारीख़ूं चवनि थियूं न असीं ठाहिणु कोन ॾींदासीं, कामयाबु केरु थो थिए? जेकॾहिं पावर में जेके पावर कॉरिडोर में वेठा आहिनि माण्हू फ़ैसिलो था कनि त सिंध 2 अध्याय 12 में कयूं न, ॿिटो निज़ाम आंदो माना छा हुई? माना त सिंध 2 अध्याय
पोइ बरक़रार रखी सघिया। हीअ जेको केनालनि वारो मसइलो सो रुॻो इन्हनि कयो, वकीलनि कयो छा? इन में सियासी कारकुननि जो किरदारु न हो। आउं सम्झां थो त जॾहिं सिंध जे ॿिनि घटि में घटि मोबिलाइज़ेशन एॾी थी आहे जो ॿिनि मसइलनि ते सिंधी माण्हू वेरी कन्विंस्ड आहे। हिकिड़ो सिंध जी वहदत ऐं ॿियो दरिया। आउं सम्झां थो त ॿिया अहिड़ा जेके इशूज़ आहिनि या ॿिया मसइला आहिनि उन्हनि ते बि सिंधी माण्हू सुॼाग थींदो। अॼु न थींदो, सुभाणे थींदो, सुभाणे न थींदो, परीहं थींदो। चाहे तॾहिं ठहंदी जॾहिं उन पाणी खे 100 डिग्रियुनि जी तपश ईंदी। हीअ तपश अचे पई ऐं इहा तपश नतीजा जॾहिं ॾींदी त हू जेको आहे सो ओफाण थींदो। ऐं ओफाण खां पोइ सूरत हाल कहिड़ी थींदी उनजो असांखे इंतज़ारु करणु खपे। अञा ताईं असीं सभु पार्ट टाइम कमु पिया करियूं। जॾहिं असीं तूं आऊं ॿिया माण्हू पढ़िया लिखिया माण्हू सॼा जॾहिं काए पिया त सूरत हाल ॿी थी वेंदी। तंहिं करे सियासी तहरीकूं कमज़ोर कोन पियूं थियनि। सवेल जेको तव्हां सुवालु कयो त उहे पंहिंजी शिकिल तब्दील पियूं कनि ऐं जदीद दुनिया जे तक़ाज़ानि पटांदड़ उन्हनि जी जेका आहे पेशरफ़्त उहा ॾाढी हौसला अफ़ज़ा आहे, ॾाढी भरपूर आहे ऐं आउं सम्झां थो त उहो बहितर नतीजा ॾींदी। आख़िरी सुवालु आहे ऐं उहो इहो आहे त जेके माना हू तहरीकूं रहियूं आहिनि, मिसाल तौरु अम्बेडकर जी तहरीक हुई आफ्टर पार्टीशन, उहो मुख़्तलिफ़ हिसनि में विराइजी वई आहे जेको कुझु थियो। सिंध जे तहरीकनि सां साॻियो हिकिड़ो आहे मसइलो त उहो जेके बि आहिनि उहे हिकिड़ी उहो क़ौमी तहरीक हुजे, उहा लेफ्ट जी सियासत हुजे, उहो पलीअ साहिब जी सियासत हुजे। हेसि ताईं इहो त पलीअ साहिब जेसि ताईं वेठो हो त उहा हिकिड़े मर्कज़ माना जीअं साइंस में न्यूक्लियस हूंदो आहे, एटम ज़िंदा हूंदो आहे, न्यूक्लियस टुटंदो आहे, एटम ॿिनि हिसनि में विराइजी वेंदा आहिनि। इहो हिकिड़ो साइंस जी थ्योरी आहे। तेसि ताईं हिकिड़ो इल्ज़ाम हो त भाई इहो क़ौमी तहरीक सां मसइलो आहे, बाक़ी तहरीकनि सां मसइलो न आहे, त हू दुड़ाबंदी जो शिकार आहे। ऐं मोस्टली जो ॻाल्हायो वेंदो उहो हिकिड़ो इहो नुक़्ते नज़र हो। ऐं हिन वञा मुंहिंजो हिकिड़ो ॿई सुवाल गॾु थो करे सघां। ॿी शइ इहा आहे त हिकिड़ो त इहो छो थियो माना थिए थो, छाजे करे, कहिड़ा दुड़ाबंदी छो थी थिए? छो थी थिए, या माना उनखे तहरीक मज़बूत थी करे, छा थी करे? इन ते हिकिड़ो थोरो हुजणु खपे। ॿियो मुंहिंजो सुवाल इहो आहे त क़ौमी सुवाल में ईअं आहे त मिसाल तौरु महाजर सिंध जो अणटुट हिसो आहिनि, उन्हनि खे कढी नथो सघिजे। उहे रहणा आहिनि, उहे हूंदा, ऐं क़ौमी तहरीक जा जेके बि आहिनि माण्हू उहे उनखे सपोर्ट कंदा रहिया। कुझु सियासी पार्टियूं आहिनि जेके उनजी मुखालफ़त कनि थियूं। उनमें अवामी तहरीक बि आहे, तरक़ी पसंद पार्टी बि आहे। उहे माना उनखे वरी बि हिक ॿिए जे साम्हूं बीहारनि थियूं, जॾहिं त हू हितां जा आलमी कानून मुताबिक़ हू हितां जा शहरी आहिनि, उनखे कोई नथो कढी सघे। आउं पहिरीं तुंहिंजे पोएं सुवाल जो जवाबु ॾियण थो चाहियां त मुहाजिरनि जो जेसि ताईं मसइलो आहे त मुहाजिर असांजा भाउ आहिनि, उर्दू ॻाल्हाईंदड़ माण्हू परीजा साहिबु केतिरनि ई उन्हनि जे मौक़नि ते उन्हनि जे अदबी कॉन्फ्रेंसनि में, फ़िक्री निशस्तनि में, शयुनि में, मामलनि में आउं त चवंदो आहियां त जेतिरो ग़ालिब असांखे यादि आहे MQM जे पीउ खे बि यादि कोन हूंदो। जेतिरो मीर असीं था पढ़ूं एतिरो पढ़ंदा छा? असीं मोमिन खे जेतिरो था सम्झूं, असीं हज़रत मोहानी खे जेतिरो पढ़ियो वेठा आहियूं उहे पढ़िया आहिनि छा? तंहिंजे करे उर्दू ॻाल्हाईंदड़ माण्हुनि ऐं MQM खे साॻी ॻाल्हि करे पेश करण वारी जेका रविश आहे उन सिंध खे ॾाढो नुक़सानु ॾिनो। हाणे फ़र्ज़ु कयो हिकिड़ो पलीअ साहिबु MQM न, उर्दू ॻाल्हाईंदड़नि जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो। नो कतन न, आउं तरदीद थो कयां। ऐं हिकिड़े ज़िम्मेवार फ़र्द जी हैसियत में पलीजा साहिबु MQM जी दहशतगर्दी जी मुखालफ़त कई, जेका हुननि मुनज़िम करणु शुरू कई लियाकत अली खां मुशरफ़ ताईं। ऐं उन्हनि जेके कीस कया, जेके कहर कया, जेके कलूर कया, तव्हां चओ था क़ौमी तहरीक उन्हनि खे सपोर्ट कई। आउं चवां थो त हिकिड़ो उन में सेगमेंट हो क़ौम परस्तनि जो जंहिं उनखे सपोर्ट कई। कंहिं बि क़ौम परस्त उन्हनि खे सपोर्ट कोन कई, छाकाणि त सिंधी क़ौम सां हुननि जेके वेदनूं कयूं से नाक़ाबिले बयान आहिनि घणी हद ताईं। तंहिं करे MQM उर्दू माण्हुनि खे साॻी ॻाल्हि ईअं नथो सम्झी सघिजे, जीअं मिसाल जे तौर ते शीदनि खे ऐं मोब शीद खे साॻी ॻाल्हि नथो सम्झी सघिजे, जीअं असांजे परू चांडीअ खे ऐं बाक़ी चांडियनि खे साॻी ॻाल्हि नथो सम्झी सघिजे। तहिड़े तरीक़े सां हिननि दहशतगर्दनि खे ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़नि खे साॻी ॻाल्हि न सम्झणु खपे। ऐं अवामी तहरीक या ॿियनि जिन बि धुरियुनि उनखे साॻी ॻाल्हि न सम्झियो आहे, उन्हनि बहितर जेको आहे सो हिकमत अमली तहत सिंधी माण्हुनि जो पासो खयो ऐं दहशतगर्दी खां उन्हनि खे महफ़ूज़ रखियो। नंबर हिकिड़ी ॻाल्हि। ॿियो जेको तव्हांजो सुवालु आहे त भई धुड़ा छो था थियनि? धुड़ा थियनि कोन था, धुड़ा कया था वञनि।
सवाल जी नोयत ईअं हुजणु खपे त धुड़ा कया छो था वञनि, फ़र्ज़ु कयो आउं रुॻो अवामी तहरीक जी ॻाल्हि कयां। अवामी तहरीक 1989 में पहिरियों दफ़ो जॾहिं पंहिंजो शहीद फाज़िल जी शहादत खां थोरो पोइ जॾहिं धुड़ेबंदी जो शिकार थिए थी त उन में परिजो साहिबु चवंदो त वॾी लेवल जा जेके बि लीडर हुआ, जेके इंतिहाई वॾा मोतबर माण्हू हुआ, जेके मुफ़क्किर हुआ, उहे सभु विया हलिया, छॾे विया। उन्हनि दावा कहिड़ी कई त पलीजो साहिबु छाकाणि त ग़लति माण्हू आहे ऐं असीं शहीद फाज़िल ग्रुप ठाहे अलॻि जदोजहद करणु था चाहियूं। 1990 में जॾहिं जाम सादिक अली थियो वज़ीर आला सिंध जो, त उनजो जेको साहबु हो उन धुड़े जो जेको साहबु हो सो सूबाई वज़ीर थी वियो जाम सादिक अली जी उबुरी काबिनेट में। ऐं पोइ वरी जॾहिं जाम सादिक अली खटे आयो ऐं कूड़ो सोचो इहो थियो जान, त उन में परमनेंट उहो वज़ीर थियो। अॼोके ॾींहं ताईं वज़ीर आला सही हुनखे तौफ़ीक़ ॾिनी आहे, जेको दौरु अचे थो उन में वज़ीर थी थो वञे। असांजी दुआ आहे त अञा तरक़ी करे। पर सुवालु हीअ आहे त उहो धुड़ो जेको अलॻि थियो, उन जेको क्लेम कयो या उन जेको इल्ज़ाम हुयो या जेका उन तोहमत हुई, उहा कीअं साबित थी। तजुर्बनि जे बुनियाद ते जेकॾहिं ॾिसबो त धुड़ा ठाराईंदड़ कुवतूं तॾहिं तव्हांखे सॼे लॻे छॾे ॾींदियूं त तव्हां हुननि जो मुक़ाबिलो करियो, हुननि सां जहिड़ो करियो, हुननि सां विड़ो, साबित क़दमी सां बीठा हुजो ऐं तव्हांखे छॾे ॾींदा हू। हीउ अॼोके ॾींहं ताईं इहो थो थिए त जेके पार्टी आउं जेकॾहिं रुॻो अवामी तहरीक जी ॻाल्हि कयां त अवामी तहरीक में जेका तोड़ फोड़ थी मूंखे कॾहिं कॾहिं ख़्यालु सची ॻाल्हि इहा आहे त इहे ज़हन में ईंदो आहे त आउं हिन सॼी तोड़ फोड़ घटि में घटि अवामी तहरीक जी तोड़ फोड़ जी पूरी तारीख़ ते हिकिड़ो किताबु लिखां त कीअं थी। ही आख़िरी में जॾहिं पलीजा साहिबु अवामी तहरीक बहाल कयो तॾहिं कहिड़ी तोड़ फोड़ ऐं कीअं थी, उनजा नतीजा कहिड़ा आया, कहिड़ा अचणा आहिनि अञा, ऐं जेके दोस्त तमामु वॾा महा इनकलाबी थी विया उहे जिन खे पलीजा साहिबु कढे छॾियो, उहे अॼु कहिड़े बने ते बीठा आहिनि। त हिकिड़ो तमामु वॾो बहस आहे। तंहिं करे धुड़ेबंदी थी कान्हे, धुड़ेबंदी कई वई आहे ऐं अञा थींदी। हीअ पोरत अवामी तहरीक जेका पोरतनि जी तूं थो चई न पार्टी आहे, इहा जॾहिं अञा घणी एक्टिव थींदी त पोइ इलाही धुड़ा थियण जा वधीक इम्कान वधी वेंदा, छाकाणि त धुरियूं वेठियूं आहिनि, धुड़ा ठाहिण वारा जेके मोतबर माण्हू आहिनि से त वेठा आहिनि। महिरबानी साईं। थैंक यू।